तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब बिरोही, मौसम जी सूरत हाल बाबत कहिड़ा तफ़सील आहिनि? जी छत्तीस जिले अंदर छत्तीस जिले के खास तौर ते साहिली पट्टी वारनि इलाइक़नि केठी बंदर, खारो छाण, बगाण, घोड़ाबारी, मीरपुर साखरो ऐं सिजावल जी जाती ऐं शाबंदर वारनि इलाइक़नि में हिन वक़्तु तेज़ हवाऊं जेके आहिनि उहे गली रहियूं आहिनि। मिटी जो तूफ़ान उहो उॾामी रहियो आहे, जंहिं सबबु सामूंडी तूफ़ान जा असुर हींअर खां ई ज़ाहिर थियण लॻा आहिनि। माण्हुनि में सख़्तु ख़ौफ़ हयात वारी सूरत आहे। साॻी जेका सामूंडी तूफ़ान जे इम्कानी सूरत जे पेश नज़र माण्हुनि में इंतहाई ॻणती वारी सूरत पैदा थी वई आहे। जॾहिं छटे सिजावल ज़िलनि जे ॿियनि शहरनि में बि जीअं छटो हुजे, सिजावल हुजे या ॿिया इलाइक़ा हुजनि, घारो, मीरपुर साखरो, उन्हनि इलाइक़नि में हिन वक़्तु तेज़ तूफ़ानी हवाऊं जेके आहिनि उहे गली रहियूं आहिनि। मौसम गरम आहे, पर हुन सां गॾोगॾु तेज़ हवाऊं जेके आहिनि, तूफ़ानी हवाऊं गली रहियूं आहिनि, जंहिं सबबु बिजली जो निज़ाम धरम भरम थी वियो आहे। आम ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे ऐं ख़ासि तौर ते साहिली पट्टी वारनि इलाइक़नि में माण्हुनि खे सफ़र करण में या ॿियनि इलाइक़नि ॾांहुं जेको अचण वञण में तकलीफ़ खे मोह ॾियणो पइजी रहियो आहे। जॾहिं त इलाइक़े वासी जेके सामूंडी इलाइक़नि सां तालुक कंदड़ पुराणा माण्हू उहे ॿुधाइनि था त समुंड में जेका सामूंडी पाणी आहे उन में शोर तमामु घणो बरक़रार आहे। जीअं शोर वधी रहियो आहे, सामूंडी जेके लहरूं आहिनि उहे वधण लॻियूं आहिनि, जंहिं सबबु इलाइक़े वासियुनि में ॻणती वारी सूरत आहे। छटे ज़िले इंतज़ामिया सिर्फ़ु अलर्ट जारी कयो आहे, उन खां अलावा के बि क़दम न आहिनि खयां। ख़ासि तौर ते छटे शहर में या शहरी इलाइक़ा आहिनि उन्हनि में मेन स्टाफनि ते वॾा वॾा साइन बोर्ड मेन जेके स्टाफनि ते लॻल आहिनि उन्हनि खे बि अञा ताईं न हटायो वियो, जंहिं करे उहे ख़तरे जी अलामत बढ़ियल आहिनि। इंतज़ामिया सिर्फ़ु अलर्ट ताईं महदूद बढ़ियल आहे। हिन वक़्तु ताईं वॾे वज़ीर जे हुकुम जे बावजूदि जेके लाॻापियल सूबाई वज़ीर आहिनि उहे साहिली पट्टी वारनि ज़िलनि में इलाइक़नि में न पहुता आहिनि हिफ़ाज़ती इंतज़ामनि जे जाइज़े लाइ, जंहिं करे हिन वक़्तु ताईं जेके इम्कानी। महबूब बिरोही, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, अवांखे ॿुधायूं पिया ठटो जे बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात थी आहे, जॾहिं बिजली जो निज़ाम डामाडोल थी वियो आहे। मुबारकपुर ऐं भरपासे में बि किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो जारी आहे। गोलाटी वेझो बि सामूंडी पट्टीअ में तेज़ हवाउनि ऐं मिटीअ जे तूफ़ान सबबु कार वहिंवार मुतासिर थियो आहे।